एजुकेशन फाउंडेशन जे तावन सां हिकिड़ो स्कूल ठहियलु आहे नवाबशाह में, जिते साइंसी मेलो लॻायो वियो आहे। असिस्टेंट डायरेक्टर इमाम बख्श आरी सारा साहब जे तावन सां अचो तव्हांखे मेले जो विज़िट करायूं था ऐं जेके हिते टीचर्स आहिनि या जिन स्टार लगायो आहे उन्हनि स्टूडेंट सां तव्हांखे ॻाल्हि ॿोल कराईंदासीं। ऐं सभ खां पहिरियों इंतिज़ामिया खे स्टूडेंट्स खे मुबारकबाद पेश कयां थो ऐं विज़िट करण मां मूं महसूसु कयो त असां वटि काफ़ी टैलेंट आहे। जेकर असीं कंहिंखे मौक़ो फ़राहम कयूं त असांजे फ्यूचर में एतिरो टैलेंट आहे जो असीं दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि सां हर फील्ड में मुक़ाबिलो करे सघूं था। उन जे करे स्टेट जी ज़िम्मेदारी आहे असां माण्हुनि खे हिन पंहिंजे न्यू फ्यूचर खे असां प्रोमोट करण लाइ अहिड़ा हिनखे मौक़ा फ़राहम कयूं जे टैलेंट वधीक निखारजी ऐं हिन क़ौम जी का जेको ही मेलो मचायो आहे सचपच असांजे शहर नवाबशाह में हिकिड़ो जदीद मेलो जीअं हूंदो आहे दुनिया जे जदीद मेलनि में शुमार थिए थो। ही बहितरीन मेलो ऐं हर ॿार पंहिंजी तैयारी करे बहितरीन मॉडल पेश कया आहिनि, न सिर्फ़ु पंहिंजे सिहत ऐं सफ़ाई जे लाइ पर दुनिया खे बहितरीन साफ़ सुथरो रखण लाइ धरतीअ सां प्यार कंदड़नि जे लाइ हिकिड़ो बहितरीन पैगाम ॾिनो आहे। हर स्टॉल तमामु बहितरीन लॻो, ईअं पियो लॻो त असां कंहिं जदीद शहर में अची विया आहियूं ऐं असांजा ॿचिड़ा असांखे बहितरीन नॉलेज ॾेई रहिया आहिनि त दुनिया खे ये असां महफ़ूज़ हथनि में कीअं रखी सघूं था, इन्हनि खे ये बहितर तौर ते इंसान जे भलाई लाइ छा करे सघूं था। मां शुक्रगुज़ार आहियां हिन PSP वारनि जो जिन हेॾो मेलो मचायो आहे ऐं असांखे हिकिड़ी जदीद दुनिया सां ॻाढापो ॾेखारियो आहे ऐं इनशाअल्लाह असां इन मंज़िल ते पहुची वेंदासीं जो असां पंहिंजे ॿचिड़नि खे जदीद दुनिया जे इल्मनि सां रोशनास कराईंदासीं। महिरबानी। एजुकेशन फाउंडेशन के यहाँ हम जहाँ खड़े हुए हैं ये एक PSP स्कूल है। यहाँ पे फाउंडेशन असिस्टेड स्कूल एंड PSP स्कूल्स ने जो BDS स्कूल में जो एक बच्चों के जो स्टॉल लगाए हुए हैं वो इसलिए कि हम जब बच्चे स्कूल में आते हैं तो टीचर्स एक बड़ी मेहनत करते हैं, उनको जो साइंस मॉडल हैं, आर्ट हैं की हैं और कल्चर के हवाले से जो चीज़ें जो बनती हैं, स्किल बेस्ड जो चीज़ें होती हैं वो स्किल हम कोशिश करते हैं कि उनको इन्हांस किस तरह से करते हैं। तो उनको इस तरह के जो स्टेजेस जो इवेंट होते हैं उसमें वो बच्चों को जो अपना हिडन टैलेंट है वो फराहम करने का मौका भी मिलता है, अपना टैलेंट भी शो करता है, अपने आप को जो है वो डेवलप भी करता है और कॉन्फिडेंट होता है। तो इसलिए आज यहाँ पे जो है वो 95 स्कूल है, उसमें सभी स्कूल में विजिट भी किया है, पेरेंट्स भी है इसमें पॉलिटिकली सोशली समाजी जो शख्सियत भी हैं सारी चीज़ इसमें हैं, गवर्नमेंट्स के स्कूल्स भी आए हुए हैं, बच्चे भी आए हुए हैं, BO साहब भी आए हुए हैं और कमिश्नर साहब और गुलाम कादिर चांडे साहब भी आए हुए हैं। तो हम उन सब लोगों को तहे दिल का शुक्रगुजार भी हैं जिन्होंने अटेंड भी किया और विजिट भी किया और हमें जो है वो बच्चों के साथ जो है वो कंट्रीब्यूट एक टाइम दिया। थैंक यू। कहते हैं बहुत देर की मेहरबान आते आते माफ कीजिएगा, कहने का मकसद सिर्फ ये कि बहुत से मौजूदात पर तकारीरें हुई, पढ़ी हुई और सुनी, लेकिन जिसकी ज्यादा जरूरत थी वो है खुद का एहतसाब। जनाब सदर, आजकल हम अपने ज्यादातर वक्त दूसरों की टोटल लगन में गुजारते हैं, नहीं करते रहेंगे तो हर बच्चे को मौका मिलेगा कि खुदा ने आज प्रेजेंट करे और हालत नहीं बदली, खुदा ने आज तक उस कौम की हालत नहीं बदली ना हो जिसको ख्याल। जीअं त नाज़रीन मां ॾिठो त एजुकेशन फाउंडेशन तर्फ़ां जेको स्कूल में फेस्टिवल लगायो वियो आहे उनजो तव्हांखे ॾेखारियोसीं ऐं ॻाल्हि ॿोल बि कराईसीं। फारूक जूणे जो इबरत न्यूज़, शहीद बेनज़ीराबाद।